मीरपुर बठोड़े में ज़्यादती जो निशानो बणिजंदड़ शागिर्द सरफराज़ ज़ौहर वारे वाक़े में जवाबदार खे गिरफ़्तारी ऐं वाक़े के ख़िलाफ़ हाई स्कूल मीरपुर बठोड़े में सवे शागिर्दनि पारां ज़्यादती जो निशानो बणिजंदड़ शागिर्द सरफराज़ ज़हूर ऐं संदसि पीउ इब्राहिम ज़हूर ऐं शागिर्दनि अॻवान मोहम्मद रहीम शौरो, मुश्ताक ज़हूर, अब्दुल हक ज़हूर, अनीस मेमन, ज़ोएब मेमन, आलम मीरानी, ज़ाकिर ख़ासकेली, सदाम ज़हूर, अबसार अली अहमद खट्टी जी अॻवानी में हाई स्कूल का एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतिजाज ऐं मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ शागिर्दनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो, मीरपुर बठोड़ो हाई स्कूल जे शागिर्द सरफराज़ ज़हूर सां वेशी जवाबदारनि पारां ज़्यादती करे खेसि ब्लैकमेल करण वारे वाक़ियो मज़मत जोॻो अमल आहे। शागिर्दनि चयो त अहिड़े वाक़े सबबि शागिर्दनि में वॾो ख़ौफ़ ऐं हिरास आहे। उन्हनि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP सुजाल खां मुतालबो कयो त सरफराज़ ज़हूर सां ज़्यादती कंदड़ समूरा जवाबदारनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे मुतासिर शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।